आक़िबतु लिल्मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व मन तबिअहुम बि इहसानिन इला यौमिद्दीन। अम्मा बअद। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़ी जन्नातिन यतसाअलून अनिल मुजरिमीन मा सलककुम फ़ी सक़र क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन व लम नकु नुत'iमुल मिस्कीन व कुन्ना नख़ूदु मअल ख़ाइदीन व कुन्ना नुकज़्ज़िबु बियौमिद्दीन हत्ता अतानल यक़ीन। अज़ीज़ दोस्तों, मुखाग्मे तव्हां उलमाए किराम जा खिताबात ॿुधी चुका आहियो। बिलख़ुसूस जेको उन्वान मूंखे मिलियल आहे, नमाज़ जी फ़ज़ीलत ऐं अहमियत ऐं बेनमाज़ी जो अंजाम, इन हवाले सां तव्हां काफ़ी नसीहतूं पहिरियों ॿुधी चुका आहियो। अल्लाह ताला खां दुआ कयां थो त अल्लाह ताला इन नसीहतुनि ते असां सभिनी खे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं अल्लाह ताला खां इहा बि दुआ आहे त मूंखे क़ुरान ऐं सुन्नत जी रोशनी में बयान करण ईंदड़ नसीहतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अज़ीज़ दोस्तों, नमाज जो इस्लाम में तमाम वॾो अज़ीम मक़ाम है। इन मक़ाम के समझण जे लाइ असांजे लाइ पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी एक अज़ीम उसवे हसना है। नमाज इस्लाम जे बुनियादी रुकनन मजा एक अजीम रुकन है जेको कंहिं बि हाल में इंसान खे माफ़ करे, चाहे सफ़र जी हालत हुजे या हज़र जी हालत हुजे या जिहाद जो मैदान हुजे या बीमारी जे अयाम हुजनि, कंहिं बि हाल में इंसान से नमाज माफ़ करे, नमाज अदा करनी है। जेकरे ताकत आई तो इंसान बी नमाज अदा करे, बी नमाज पंहिंजी ताकत कने तो वेही नमाज अदा करे। जेकरे वेहण जी भी ताकत कने तो जमीन ते लेटी करे भी नमाज अदा करे, नमाज माफ करे। ये अजीम शान रुकन है जो के बहाल में इंसान से माफ करे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ने सहाबा किराम के नमाज जी तलकीन कंदा। इमाम अंबिया जा आखिरी लम्हात दुनिया के अलविदा कर रहा है। वींदे वींदे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सहाबा किराम के या नसीहत करे विया, अस्सलातु अस्सलातु वमा मलकत ईमानुकुम। ए इंसानो, नमाज जो ख्याल रखजो, नमाज जी पाबंदी कजो। वमा मलकत ईमानुकुम, ऐं जेके तव्हां जे मातहत खादिम आहिनि, गुलाम आहिनि, इन्हनि गुलामनि सां हुस्न अखलाक सां पेश कजो। यानी पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन आखिरी लम्हात में सहाबा किराम जी सहाबा किराम नमाज कीअं अदा कंदा। इन सहाबा किराम जी नमाज सां केतरी मोहब्बत हुई। सय्यदुना अब्दुल्लाह बिन मसऊद
जलील कदर साहबिया अब्दुल्लाह इब्न मसऊद रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे शागिर्दनि खे नसीहत कंदो ए मुंहिंजा शागिर्दो हिन नमाज जी पाबंदी कयो फ़इन्नहा मिन सुनन नबीयकुम या नमाज तव्हांजे प्यारे पैगंबर जनाबे मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नतुन मजा एक अजीम सुन्नत है जे कदे तवा हिन नमाज के छड़े दींदो ला दलिलतुम अन सवाइ सबील तवा सिधे रस्ते खां गुमराह थी वेंदो गुमराही इख्तियार कंदो जदो लक़द राइतुना आमो पैगंबर अलैहिस्सलाम जे ज़माने में मुसलमाननि जे हाल खे ॾिठो आहे त पैगंबर अलैहिस्सलाम जे दौर में मुसलमान नमाज सां केतिरी मोहबत कंदा कान रजुल युहादा बैन रजुलैन हत्ता युखाम फी सफ़ी सय्यदुना अब्दुल्लाह इब्न मसऊद रज़ी अल्लाह तआला अन्हु चवे थो पैगंबर अलैहिस्सलाम जे ज़माने में मुसलमाननि जी नमाज सां एडी मोहब्बत हुई जे करे हलण जी ताकत कोन हूंदी मस्जिद में अचण जी ताकत कोन हूंदी कान रजुल युहादा बैन रजुलैन उन माण्हू खे ॿ माण्हू टेक ॾियारे मस्जिद में वठी ईंदा हत्ता युक़ाम फी सफ़ी ऐसी ताईं जो वो मुसलमान मस्जिद में जमात सां नमाज अदा कंदो अंदाज़ो लगायो सहाबाए किराम खे नमाज सां केॾी मोहब्बत हुई जिस्म में हलण जी ताकत कोन हूंदी बीमारी जे करे कमज़ोरी जे करे मस्जिद में अची कोन सघंदा उनजे बावजूद ॿिनि माण्हुनि जे विच में उनखे टेक ॾियारे सहारो ॾियारे मस्जिद में आंदो वेंदो हो ऐं मस्जिद में नमाज अदा कंदा अब्दुल्लाह बिन मसऊद रज़ियल्लाहु अन्हु चवंदो केर बि पोइते कोन हूंदो इल्ला मुनाफिकुन मालूमुन निफाकुहु सिवाय उन मुनाफिक माण्हू जे जंहिंजो निफाक मुनाफिकत ज़ाहिर थी पवंदी मुनाफिक नमाज में सुस्तियूं कंदा नमाज खां पोइते हूंदा लेकिन पैगंबर अलैहिस्सलाम जे दौर मुबारक में सहाबाए किराम जी नमाज सां बेहद मोहब्बत हुई मर्द त पंहिंजी जाइ ते औरतुनि जी बि नमाज सां मोहब्बत एतिरे क़दुर जो फजर जी जमात में पैगंबर अलैहिस्सलाम जूं घरवारियूं ऐं सहाबाए किराम जूं घरवारियूं इमामुल अंबिया जे पुठियां फजर जी नमाज अदा कंदियूं हुयूं इहा हुई नमाज सां मोहब्बत अॼु असांजे घरनि में नमाज कनि घर क़ब्रिस्तान बणिजी विया आहिनि न घर वारो नमाज अदा करे थो न घरवारी नमाज अदा करे थी न औलाद नमाज अदा करे थो इंसान जा घर क़ब्रिस्तान बणिजी विया आहिनि पैगंबर अलैहिस्सलाम जे दौर मुबारक में पैगंबर अलैहिस्सलाम जूं घरवारियूं ऐं सहाबा जूं घरवारियूं नमाज मस्जिद नबी में जमात सां अदा कंदियूं हुयूं आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा बयान कंदी एतिरी ऊंदाई हूंदी हुई फजर नमाज में जेकरे असांजे घर में का औरत अची बीहंदी असां ऊंदाई जे करे उन औरत खे सुञाणे कोन सघंदासीं यानी एॾी नमाज सां मोहब्बत औरतुनि जी नमाज सां मोहब्बत हिकिड़े ॾींहुं पैगंबर अलैहिस्सलाम मस्जिद नबी में फजर जी नमाज पढ़ी ॿाहिरि निकिरनि पिया फरआ हबलन ममदूदन बैन सारियतैन पैगंबर अलैहिस्सलाम ॿिनि थंभनि जे विच में हिकु रसो ॿधल ॾिठो पाण सहाबा खां सवाल कयूं मा हाज़ल हबलुल ममदूद
ही रसो के बदवा सहाबा किराम बुधाई था इन्नहु ली ज़ैनब ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही रसो ज़ैनब रज़ियल्लाहु तआला अन्हा जो है ज़ैनब रज़ियल्लाहु तआला अन्हा रात जी तन्हाई में पंहिंजे हुजरे खां निकिरंदी आहे ऐं मस्जिद नबी में ईंदी आहे तहज्जुद जी नमाज़ अदा कंदी आहे एॾी डिघी नमाज़ अदा कंदी आहे जो थकिजी पवंदी आहे अञा बि उनजी दिलि में ख़्वाहिश हूंदी आहे टेक लॻाई वेंदी आहे पाण फरमायो हुल्लू फ़इन्न अल्लाह ला यमिल्लु व अंतुम तमिल्लून पाण फरमायो रस्ते खे खोलियो अल्लाह ताला कॾहिं बि कोन थकिजंदो ऐं तव्हां थकिजी पवंदो एतिरी अल्लाह जी इबादत कयो जेतिरी तव्हांजे जिस्म में ताक़त आहे जिस्म में जेतिरी ताक़त आहे क़ुव्वत आहे ओतिरी अल्लाह जी इबादत कयो अंदाज़ो लॻायो पैगंबर अलैहिस्सलाम जे ज़माने जे माण्हुनि खे हिन नमाज़ सां केॾी मोहबत हुई मर्द त पंहिंजी जाइ ते औरतूं बि तहज्जुद नमाज़ मस्जिद नबी जे अंदरि अदा कंदियूं हुयूं कहिड़ो मुबारक दौर हो कहिड़ो मुबारक ज़मानो हो अॼु असां मुस्लमाननि हिन नमाज़ खे ज़ाया करे छॾियो आहे नमाज़ जी का अहमियत कान्हे नमाज़ खे जी का परवाही कान्हे मुस्लमानो नमाज़ खे अहमियत ॾियो ही इस्लाम जो अज़ीम बुनियादी रुकन आहे रसूलुल्लाह फरमाईंदा बैनल अब्दी व बैनल कुफ्री तर्कु सलात मुस्लमान ऐं काफ़िर जे विच में जेकॾहिं का शइ फ़र्क़ु करण वारी आहे त उहा नमाज़ जो छॾणु आहे जेकॾहिं नमाज़ इंसान छॾे ॾे पोइ सम्झी वञो त हाणे मुस्लमान ऐं काफ़िर जे विच मां फ़र्क़ु ख़तमु थी वियो आहे जॾहिं नमाज़ मौजूदु आहे नमाज़ क़ाइमु करे रहियो आहे त नमाज़ी मोमिन आहे मुस्लमान आहे जॾहिं नमाज़ छॾे ॾे सम्झो त उहो माण्हू हाणे इस्लाम जे दायरे खां ॿाहिरि निकिरी चुको आहे अल्लाह ताला क़ुरान मजीद में इरशाद फरमाए थो वअक़ीमुस सलात वला तकूनू मिनल मुशरिकीन नमाज़ खे क़ाइमु कयो ऐं मुशरिकनि मञा न थियो बेनमाज़ी जे बारे में सहाबा किराम जो इज्माई अक़ीदो आहे अल्लामा इब्नुल क़य्यिम जौज़ी रहमतुल्लाह अलैह उन जो किताब आहे किताबुस सलात उन किताबुस सलात में इब्नुल क़य्यिम जौज़ी रहमतुल्लाह सहाबा किराम जो इज्मा ज़िक्र कयो आहे जेके नमाज़ नथा पढ़नि सहाबा किराम उनखे काफ़िर चवंदा उनखे काफ़िर सम्झंदा अल्लाह ताला क़ुरान में फरमायो वअक़ीमुस सलात नमाज़ खे क़ाइमु कयो वला तकूनू मिनल मुशरिकीन मुशरिकनि मञा न थियो यानी मुशरिक नमाज़ कोन पढ़ंदो आहे मुशरिक बेनमाज़ी हूंदो आहे अल्लाह ताला फरमायो नमाज़ जी पाबंदी कयो मुशरिक इमाम मालिक रहमतुल्लाह अलैह इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह इमाम शाफी रहमतुल्लाह अलैह इन टिनी जो मौक़ुफ़ आहे जेकॾहिं बेनमाज़ी हिकिड़ी नमाज़ छॾे थो तव्हां ॿी नमाज़ तो इंतज़ार कयो जेकॾहिं नमाज़ अदा करे थो त पोइ तव्हां हुनखे छॾे ॾियो जेकॾहिं नमाज़ अदा नथो करे फ़क़्तुलू तव्हां हुनखे क़त्ल करे छॾियो फ़इन्नहु काफ़िरुन इहो काफ़िर इंसान आहे इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह जो मौक़ुफ़ आहे जेकॾहिं को माण्हू नमाज अदा नथो करे उनखे जेल में बंदि कयो सज़ा ॾियो कोड़ा हणो जेसीं ताईं नमाज अदा नथो करे तेसीं ताईं उनखे जेल में रखो यानी अइम्मा हज़रात जो बेनमाज़ी जे बारे में सख़्त मौक़ुफ़ आहे सऊदी अरब जा मुख़्तलिफ़ उलमा गुज़रिया आहिनि उन्हनि उलमा मां शेख सालिह अल उसैमीन रहिमहुल्लाह वॾो फ़क़ीह इंसान आहे जय्यद आलिम दीन थी गुज़रियो आहे शेख सालिह अल उसैमीन रहिमहुल्लाह खां के माण्हू सवाल कयो शेख साहब बेनमाज़ी जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे
छा बेनमाज़ी को गुज़ारे वञे उनजो जनाज़ो पढ़ियो वेंदो या न? शेख सालिह अल उसैमीन रहमहुल्लाह जवाब ॾींदा फ़इन्नहु ला युसल्ला अलैहि वला युग़सल वला युदफ़न फ़ी मक़ाबिर मुस्लिमीन वतुरमा जुस्सतु अलल मज़ाबिर। शेख सालिह अल उसैमीन रहमतुल्लाह अलैहि जो इन मामले में सख़्त मौक़िफ़ है। चवंदो त बेनमाज़ी माण्हू उनजो जनाज़े नमाज़ अदा कोन कई वेंदी, न ई उनखे गुस्ल ॾिनो वेंदो, न ई उनखे मुस्लमाननि जे कब्रिस्तान में दफ़न कयो वेंदो। उनजे जिस्म खे तव्हां किचिरे में उछलाए छॾियो, इनजी का इज़त कान्हे, का तकरीम कान्हे, छो जो बेनमाज़ी आहे। ऐं इब्न बाज़ रहमतुल्लाह अलैहि जो बि तक़रीबन इहो ई मौक़िफ़ हो। इब्न बाज़ रहमतुल्लाह अलैहि सऊदी अरब जो मुफ्ती थी गुज़रियो आहे, उनजो बि इहो ई मौक़िफ़ हो त बेनमाज़ी काफ़िर आहे। शेखुल अरब वल अजम अल्लामा सय्यद बदीउद्दीन शाह रादी रहमतुल्लाह अलैहि जो इहो ई मौक़िफ़ आहे, बेनमाज़ी काफ़िर आहे, मुस्लमान कोन्हे। जेको नमाज़ अदा नथो करे उहो काफ़िर आहे। इब्न तैमिया रहमतुल्लाह अलैहि जे मौक़िफ़ में कुझु वज़ाहत आहे। इब्न तैमिया रहमतुल्लाह अलैहि चवंदो जेको बेनमाज़ी माण्हू आहे उहो अमली काफ़िर आहे। ॿियो अमली कुफ़्र आहे। एतिक़ादी कुफ़्र मां मुराद अक़ीदतन माण्हू काफ़िर हुजे, कलमे जो इनकार करे छॾे या इस्लाम जे कंहिं बुनियादी रुकन जो मुनकिर बणिजी वञे, इस्लाम खे छॾे ॾे ॿियो को मज़हब इख्तियार करे, इनखे एतिक़ादी काफ़िर चइबो आहे। ॿियो आहे अमली काफ़िर, यानी मुस्लमान आहे, कलमो पढ़ी चुको आहे, पर हाणे हुनमें उनजे अमल में कोताही आहे, नमाज़ अदा नथो करे। इब्न तैमिया रहमतुल्लाह अलैहि उनखे अमली काफ़िर चवंदा, एतिक़ादी काफ़िर न, हीअ अमली काफ़िर आहे। अमल सां कुफ़र खे साबित पियो करे, छो जो पैगंबर इस्लाम जो फरमान आहे बैनल अब्दी व बैनल कुफ़्रि तर्कु सलात। मुस्लमान ऐं काफ़िर जे विच में फ़र्क़ु करण वारी शइ नमाज़ जो छॾणु आहे। त लिहाज़ा जेको नमाज़ अदा करे थो उहो मुस्लमान आहे, ऐं जेको नमाज़ अदा नथो करे उहो अमली काफ़िर आहे, अमली तौर ते कुफ़र जो कमु करे रहियो आहे। अल्लाह ताला पनाह में रखे। हीउ वॾो गुनाह आहे जंहिं गुनाह जे अंदरि असांजे मुस्लमाननि जी अक्सरियत दाख़िल थी चुकी आहे। नौजवाननि में बिलख़ुसूस नमाज़ जे मामले में वॾी कोताही आहे। नमाज़ जे असां उहो टाइम उहा अहमियत कोन ॾिनी आहे जेका अहमियत नमाज़ खे ॾियणु घुरिजे। हाफ़िज़ू अला सलवात, अल्लाह ताला फरमाए त मुस्लमानो नमाज़ुनि जी हिफ़ाज़त कयो, व सलातिल वुस्ता, ख़ास तौर ते विची नमाज़ जो ख़्यालु रखो, व क़ूमू लिल्लाहि क़ानितीन, तेरे अल्लाह जे साम्हूं बीहो था त फर्मा बरदार थी वेंदा कयो। नमाज़ अहिड़ो अमल आहे जंहिं अमल जे करे इंसान खे जन्नत मिलंदी आहे, जन्नत जो फ़ैसिलो थींदो आहे। पैगंबर इस्लाम जो सहाबी सय्यदुना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु बयान करे थो, हिकु बहराड़ी जो माण्हू आयो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि। बहराड़ी जा माण्हू ईंदा हुआ, उन अची सवाल कयो दुल्लनी अला अमलिन इज़ा अमिलतुहु दख़लतुल जन्नह। ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे अहिड़ो अमल ॿुधायो, अहिड़ी नेकी ॿुधायो जे अमल करण सां उहो जन्नत में हलियो वञे। सवाल आहे आख़िरत जो फ़िक्र हो। अॼु असांजा सवाल हूंदा आहिनि दुनियावी मसाइल हल करण जे लाइ। बिलख़ुसूस असांजे मदारिस में जेके हिन वक़्तु सवाल अचनि था तक़रीबन ॿिनि क़िस्मनि जा सवाल हूंदा आहिनि। या त मीरास जो मसइलो हूंदो आहे, वरसे तरके जो मसइलो हूंदो आहे, या त तलाक जो मसइलो हूंदो आहे। कंहिं बि अॼु ताईं मदरसे में जन्नत में दाख़िल थिया, दुनिया जो फ़िक्र आहे, दुनियावी सवालात आहिनि। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम वटि बहराड़ी जो सहाबी आयो आहे, सवाल पियो करे दुल्लनी अला अमलिन इज़ा अमिलतुहु दख़लतुल जन्नह। ए अल्लाह जा पैगंबर अहिड़ो अमल ॿुधायो जंहिं अमल करण खां पोइ ऐं जन्नत में हलियो वञे, जन्नत जो मूंखे नसीब थिए। पाण फरमाइनि था त
तशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्नी रसूलुल्लाह, तू गवाही दे त अल्लाह का अलावा को भी इबादत के लायक कोई, अल्लाह वहदहू ला शरीका, अल्लाह का अलावा काब ज़ात काब हस्ती इबादत के लायक कोई। अया गवाही दे अन्नी रसूलुल्लाह, ऐं आऊं अल्लाह जो मोकिलियल सच्चो रसूल आहियां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। व तुक़ीमु सलात, ऐं नमाज कायम कर, व तुति ज़कात, ज़कात अदा कर, व तसूम रमज़ान, ऐं रमज़ान जे महीने जा रोज़ा रख। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ये 4 अमल ॿुधाया। जॾहिं उहो माण्हू इमाम अल अंबिया खां अलविदाई करे रहियो आहे, मोकिलाए रहियो आहे, चवंदो वल्लज़ी नफ़्सी बियदिही ला अज़ीदु अला हाज़ा वला अनक़ुस। चवंदो अल्लाह जा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कसम आहे उन ज़ात जो जंहिं मूंखे ख़ल्क़ कयो आहे, जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे, जेको मुंहिंजो ख़ालिक़ ऐं मालिक आहे, उन अल्लाह जो कसम आहे, ला अज़ीदु अला हाज़ा, जेके अमल तव्हां मूंखे ॿुधाया आहिनि, इन्हनि अमलनि खां आऊं ज़रे बराबर वाधारो कोन कंदुसि, वला अनक़ुस, न इन में घटिताई कंदुसि, जेतिरो तव्हां ॿुधायो आहे मिनो आहिनि ऐं ईअं ई अमल कंदुसि। पाण छा इरशाद फरमायूं, फलम्मा वल्ला, जॾहिं उहो माण्हू पुठ फेराए रवानो थियो, पाण फरमाईंदा मन सर्रहु अन यंजुर रजुलन मिन अहलिल जन्नति फलयंजुर इला हाज़ा। पाण फरमाईंदा जंहिं माण्हू खे दुनिया में को जन्नती ॾिसणो हुजे, उहो हिन खे ॾिसी वठे, ही जन्नती इंसान आहे। अञा अमल कोन थियो आहे, कसम खणी रवानो थियो आहे। सहाबा जा कसम असां वांगुरु कोन हूंदा। इहे साईं पहिरीं ॿुधायो पिए त अक्सर असांजा कसम कूड़ा हूंदा। कसम जो बि असां लिहाज़ कोन रखूं। कसम कंहिंजो था खणूं, अल्लाह जी ज़ात जो। छा अल्लाह जी ज़ात हिन जे लाइक़ आहे जो हुन जा कूड़ा कसम खया वञनि? कसम जी माना आहे त अल्लाह खणी रवानो थियो। पाण फरमायूं जंहिंखे जन्नती ॾिसणो आहे, हिन माण्हू खे ॾिसी वठे, ही जन्नती इंसान आहे। अज़ीज़ दोस्तो, इहा आहे नमाज जो मक़ाम, नमाज जी अहमियत। जेको नमाज जी पाबंदी करे उन पैगंबर उन माण्हूअ खे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जन्नत जी बशारत ॾिनी आहे। ही नमाज बुनियाद आहे इस्लाम जो। पैगंबर अलैहिस्सलाम फरमाईंदा अव्वलु मा युहासबुल अब्दु यौमल क़ियामति अस्सलात। सब खां पहिरीं क़यामत जे ॾियारे जॾहिं इंसाननि खां हिसाब किताब वरितो वेंदो, सब खां पहिरीं अमलनि मज़ा नमाज जो हिसाब किताब थी। नमाज जो हिसाब यानी सब खां पहिरीं जेके इंसान नेक अमल करे थो, नेक अमलनि मज़ा सब खां पहिरीं अल्लाह तबारक व तआला नमाज जे बारे में पुछंदो। ऐं जेके इंसान गुनाह करे थो, नाफरमानियूं करे थो, सब खां पहिरीं क़यामत जे ॾियारे पाण हुन अव्वल मा युहासबुल अब्दु यौमल क़ियामति फि दिमाग़। अल्लाह ताला क़यामत जे ॾियारे सब खां पहिरीं गुनाह जो जॾहिं हिसाब वठंदो त सब खां पहिरीं खून रेज़ी जो हिसाब थिए। नाजायज़ क़त्ल गारत, नाजायज़ के मुसलमान खे मारणु, कंहिंजो खून करणु, क़त्ल करणु, इहो सब खां पहिरीं क़यामत जे सवाल थींदो। गुनाहनि में सब खां पहिरीं क़त्ल जे बारे में सवाल थींदो। ऐं नेक अमलनि में सब खां पहिरीं अल्लाह ताला नमाज जे बारे में पुछंदो। फ़इन सलुहत, जॾहिं नमाज सही हूंदी, सलुह साइर अमलिही, इंसान जा सभई अमल ठीक थी वेंदा। वइन फसुदत फसुद साइर अमलिही, जॾहिं नमाज में का ग़लती हूंदी, का कमी कोताही हूंदी, नमाज सही न पढ़ी हूंदी, सुन्नत जे मुताबिक़ अदा न कई हूंदी, टाइम ते अदा न कई हूंदी, पाण फरमायूं नमाज खे ज़ाया कंदे करे इंसान जा सभई अमल, सभई नेकियूं तबाह बर्बाद थी वेंदियूं। अंदाज़ो लॻायो नमाज जो कहिड़ो मक़ाम आहे, कहिड़ो मर्तबो आहे। सब खां पहिरीं अल्लाह ताला क़यामत जे ॾियारे इन नमाज जे बारे में सवाल कंदो। ही अज़ीम शान अमल आहे, जंहिंजी वॾो जंहिंजी फज़ीलत ऐं मक़ाम इहो आहे
पाण सहाबा किराम खां एक सवाल कंदा सही बुखारी जी रिवायत है सईदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां पाण सवाल कयूं ए सहाबा जो ख़बर जे कॾहिं तव्हां जे घर जे साम्हूं 5 दफ़ा वेंदी पंहिंजे जिस्म खे साफ़ करे फहल यबका अला जसदिही मिन दरनिही शैउन पाण फरमाईं था छा उन जे जिस्म ते उन मिट्टी वग़ैरह मजां गंद किचरे मजां काशे बचंदी सहाबा किराम दा ला या रसूल अल्लाह सहाबा किराम जवाब ॾियनि था ए अल्लाह जा नबी न जेकॾहिं रोज़ानो माण्हू 5 दफ़ा पेशाब कंदा वेंदे गुस्ल करे पंहिंजे जिस्म खे धोई साफ़ करे उन जे जिस्म ते कहिड़ी मिट्टी हूंदी कहिड़ी गंदगी हूंदी वो तो हर मिट्टी खां गंदगी खां पाक साफ़ हूंदो पाण फरमायूं फज़ालिका मसलु खम्स सलवातिन यमहु अल्लाहु बिहिन ख़ताया व यरफ़अ बिहिन दरजात इहो मिसाल आहे तव्हां जे लाइ 5 नमाज़नि जो इन 5 नमाज़नि जे ज़रिए अल्लाह ताला तव्हां जे जिस्म खे गुनाहनि खां पाक कंदो रहे थो ऐं इन नमाज़नि जे ज़रिए अल्लाह ताला तव्हां जे दरजात खे बुलंद कंदो रहे थो ये नमाज जो मकाम है सहाबा किराम की नमाज अदा कई सफर में हुंदा पहाड़ी इलाइको रेगिस्तानी इलाइको अरब की सरजमीन तवा ॾिठी हूंदी जबल ही जबल पहाड़ी पहाड़ उन ज़माने में जंहिं दौर में पैगंबर अलैहिस्सलाम मौजूद हुआ उन ज़माने में जे सफर थींदा हुआ ॾाढा ॾुखिया सफर हूंदा सैयदना जाबिर बिन अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला बयान करे थो असां ततल सरजमीन जे मथां पत्थर जे मथां बीह करे नमाज अदा कंदा हुआसीं हाणे अंदाज़ो लॻायो असांजी मस्जिदनि में पंखा मौजूद आहिनि किथे एसी बि लॻल हूंदी आहे सहूलतूं आहिनि सहाबा किराम जे ज़माने में ये सहूलतूं कोन हूंदियूं हुयूं सहाबा किराम छा था चवनि असां ततल सरजमीन ते बीह करे नमाज अदा कंदा हुआसीं जॾहिं सॼे जो टाइम थींदो हो हाणे पत्थरनि जे मथां गरम पत्थर ऐं ॾींहुं गरम हुजे ततियल उस ते उन पत्थर जी छा गरमाइश हूंदी उन जे मथां मथो रखणु केॾो ॾुखियो हूंदो सहाबी छा थो चए कुन्ना नुबर्रिदुल हसा लिस्सुजूद असां सजदे करण जे लाइ कुझु पथरियूं खणी बीहंदा हुआसीं क़याम में बिछाईंदा हुआसीं उहे पथरियूं असांजे हथ में हूंदियूं हुयूं त कुझु थधियूं थियनि तॾहिं सजदे में वेंदा हुआसीं उहे पथरियूं रखी उन जे मथां सजदो कंदा हुआसीं अज़ीज़ दोस्तो इन आलम में कंहिं नमाज़ अदा कई आहे ये सहाबा जी नमाज सां मोहब्बत आहे पैगंबर अलैहिस्सलाम जंग विड़ी रहिया आहिनि जंग जे दौरान सभिनी मुकाफ़िरनि जो इत्तिफ़ाक़ थियो त मुस्लमाननि जे मथां को अहिड़ो टाइम तलाश कयो जंहिं टाइम ते मुस्लमान गाफ़िल हुजनि ऐं असां उहो असर नमाज जो टाइम आहे असर नमाज जो टाइम ये अहिड़ो अज़ीम टाइम आहे जंहिं टाइम सां मुस्लमाननि जी वॾी मोहब्बत आहे असर में सहाबा कोताही कोन कंदा असर जी वॾी पाबंदी पैगंबर अलैहिस्सलाम जे लाइ ऐं सहाबा किराम जे लाइ काफ़िर जो मंसूबो बनायो हाणे जीअं मुस्लमान असर जी नमाज़ शुरू कंदा असां अचानक हमलो कंदासीं इहो जॾहिं मंसूबो तयारु थियो अल्लाह ताला वही जे ज़रिए जिब्राइल अमीन जे ज़रिए ॿुधाए छॾियो ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे काफ़िर तव्हां जे मथां हमलो करणु चाहींदा हाणे तव्हां पंहिंजी जमात जा 2 हिसा कयो हिकिड़ो हिसो तव्हां सां गॾु नमाज में बीहे ऐं ॿी जमात जो हिसो हथियार खणी चौकीदारी करे जॾहिं तव्हां 2 रकअतूं पढ़ायो जिन तव्हां सां गॾु 2 रकअतूं अदा कयूं उहे पोइते हलिया वञनि ऐं जेके हथियार खणी बीठा आहिनि उहे अची तव्हांजे पुठियां बीहनि पोइ तव्हां 4 रकअतूं पढ़ायो ऐं सहाबा किराम जूं 2 रकअतूं थींदियूं सलाम जो टाइम थिए सभई गॾिजी वेही सलाम वराइजो अल्लाह तव्हांजी इबादत क़बूल करे छॾे इन आलम में सहाबा किराम नमाज पढ़ी सहाबा नमाज पढ़ी इमाम अंबिया में मुसल्ले ते बिठा सहाबा की अध जमात नमाज में आहे अध जमात हथियार खे बिठी आहे जान जो खतरो आहे काफिरन जे हमले जो खतरो आहे इन आलम में भी मुसलमान नमाज कोन छॾी असां नमाज जी छा अहमियत सम्झी आहे
नमाज के असां केतरी अहमियत ॾिनी आहे, छा उन जो क़दुरु कयो आहे। अज़ीज़ो, ही नमाज अल्लाह जी अज़ीम इबादत आहे, इन जो क़दुरु कयो। टाइम ख़त्म थी चुको आहे। दुआ आहे त अल्लाह ताला मूंखे तव्हां सभिनी खे हिन नमाज जी पाबंदी करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाह।